नाज़रीन, अॻूणे सदर आसिफ अली ज़रदारी ऐं पीपल्स पार्टी जे चेयरमैन बिलावल भुट्टो ज़रदारी सिंध में मकानी चूंडुनि में कामयाबी थिए वॾे वज़ीर संदसि काबीना पार्टी उहिदेदारनि तोड़े जियालनि खे वाधायूं ॾिनियूं आहिनि। संदन चवणु आहे त चूंडुनि में कामयाबी कारकुननि जी बहितरीन ख़िदमतुनि जो नतीजो आहे। कराची जे जियालनि शानदार कारकर्दगी ॾेखारी आहे। जियाला तयारी कनि, मुस्तक़बिल जियालनि जो आहे। पीपल्स पार्टी कारकुन ऐं हामी बिलावल भुट्टो ज़रदारी जी ताक़त आहे। अॻूणे सदर आसिफ अली ज़रदारी ऐं पीपल्स पार्टी जे चेयरमैन बिलावल भुट्टो ज़रदारी सिंध में मकानी चूंडुनि में कामयाबी ते वॾे वज़ीर संदसि काबीना पार्टी उहिदेदारनि तोड़े जियालनि खे वाधायूं ॾिनियूं आहिनि। पंहिंजे जारी कयल बयान में पीपल्स पार्टी जे शरीक चेयरमैन आसिफ अली ज़रदारी चयो त सूबे में कामयाबी कारकुननि जी बहितरीन ख़िदमतुनि जो नतीजो आहे। कराची जे जियालनि शानदार कारकर्दगी ॾेखारी आहे। आसिफ अली ज़रदारी चयो त सॼे मुल्क जा जियाला तयारी कनि, मुस्तक़बिल जियालनि जो आहे। पीपल्स पार्टी जा कारकुन ऐं हामी बिलावल भुट्टो ज़रदारी जी ताक़त आहिनि। आसिफ अली ज़रदारी वधीक चयो त हू भरपूर तयारीअ सां चूंडूं विढ़ंदा। को बि शक नाहे त जियाला पंहिंजी क़यादत जियां बहादुर आहिनि। अॻूणे सदर वधीक चयो त बिलावल भुट्टो ज़रदारी बतौर परॾेही वज़ीर पंहिंजे सलाहियतुनि खे मञरायो आहे। बिलावल भुट्टो ज़रदारी पंहिंजी अज़ीम माउ जियां चइनी सूबनि जी ज़ंजीर आहे। हू धमकियुनि बावजूदि भारत वियो। पाकिस्तान पीपल्स पार्टी जे चेयरमैन बिलावल भुट्टो ज़रदारी बि मकानी चूंडुनि में पार्टी जी कामयाबी ते पार्टी उहिदेदारनि ऐं जियालनि खे वाधायूं ॾिनियूं आहिनि ऐं चयो आहे त कराची ऐं हैदराबाद समेत समूरनि ज़िलनि जा चेयरमैन जियाला हूंदा। बिलावल भुट्टो ज़रदारी चयो त कराची खां कश्मीर ताईं अवाम पीपल्स पार्टी ते एतमाद जो इज़हार कयो आहे। कामयाबी अवाम जे एतमाद, अॻुवाणनि ऐं कारकुननि जी क़ुर्बानीनि ऐं जियालनि जी महिनत जो नतीजो आहे। पीपी चेयरमैन वधीक चयो त जियालनि जे कुल्हनि ते ज़िम्मेवारियूं वधी वयूं आहिनि। अवाम जी बिना फ़र्क़ ख़िदमत करण ई असांजी सुञाणप आहे।